16 गुनाह जो ज़ुबान में सरदर्द थे तो वह है चुगलखोरी। 17 गुनाह जो ज़ुबान से सरदर्द थे तो वो है बिचा पढ़ाए पे मुनाफिकी। 18 गुनाह वो है कंहिंजी वाखाण करणु। गुनाह जो ज़ुबान में सरदर्द थे तो वह है चुगलखोरी। फलाणो तुंहिंजे नाले हीअं पियो चवई। क़ुरान शरीफ़ में हम्माज़िन मश्शाइन बिनमीम जेको चुगली खरी करणु हले थो। त चुगली जेका ॻाल्हि कयमि त चुगली हणु फलाणो तुंहिंजे लाइ हीअं पियो चवे। हाणे तोखे ज़रूरत ई ॿियनि खे विढ़ाइण जी। माण्हू अॻु में ई ठहनि कोन पाण में, हीअ वधीक ॿिया बि विढ़ाए छॾी। हदीस में अचे थो त इन अबग़दकुम इलल्लाह अल मश्शाऊन बिन्नमीम, वधीक मबग़ूज़ शख़्स अल्लाह से वटि उहे आहिनि जेके चुगली करी करे हलनि था। 13 गुनाह जेको ज़ुबान सां सरदर्द थिए थो उहो आहे बिचा पढ़ाए पे मुनाफिकी। हुन सां हूअ ॻाल्हि, हुन सां हूअ ॻाल्हि, वरी इन पाण सम्झे त इहा सियासत आहे। अॼुकल्ह वरी इन खे माण्हू सियासत था चवनि। बिचा पिड़ो इन खे चइबो आहे। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तजिदून मिन शर्रि इबादिल्लाह यौमल क़यामत ज़ल वजहैन अल्लज़ी यअती हाउलाए बिवजहिन व हाउलाए बिवजहिन। क़यामत जे ॾींहुं तव्हां महसूस कंदो त बुरे में बुरो, पुछड़े में पुछड़ो बानू उहो हूंदो जेको ज़ुल वजहैन बिचा पिड़ियो हूंदो, ॿिम हो। हुन सां हुन नमूने सां पेश ईंदो, हुन सां हुन नमूने सां। जीअं मुनाफ़िक़नि जो किरदारु हूंदो हो। जेके ज़ाहिर मुस्लमान थिया हिते ईंदा त नमाज़ में शरीक, वरी ओॾे जो वञनि यहूदनि ॾे, उहे तनक़ीद कनि की त न मां असां त मिड़ई ईअं वियासीं, न त असुल तव्हां सां गॾु आहियूं। अहिड़ो तबिको बि असां में आहे, बचणु खपे इन खां। 18 गुनाह उहो आहे कंहिंजी वाखाण करणु उनजे मुंहं ते, जो ॿिए खे बि शर्म अचे। हिकिड़नि खे त शर्म कोन ईंदो आहे, अञा वणंदो आहे, बल्कि मुक़रर बि इन जे लाइ थियल हूंदा आहिनि स्टेज ते त ठाहे करे बयानु कर तारीफ़ूं। तो इहा मदह वाखाण जेका हद खां टपियल हुजे, अजाई तारीफ़ हुजे, इहा बि ज़ुबान जे ॾोहनि मां हिकिड़ो ॾोह शुमार थिए थी। तंहिंजे करे स्टेज ते कंहिं ते खे सॾु कयो त मुख़्तसर उनजो तारुफ़ करायो, वधीक तारीफ़ में न वञो। ज़ुब्ततुल उलमा, साईं ख़ुलासतुल अतिकिया, फलान फलान फलान, तेसि ताईं न वक़्तु गुज़री वञे त किरी रहिजो। बसि हज़रत मौलाना फलाणो अचे थो, उहो बि ख़ुशि थींदो। मां तव्हांखे ॿुधायां थो 80% 90% आलम इन में ख़ुशि कोन्हनि असांजे स्टेज सिक्योरिटी जे तारीफ़ खां। ॾुखियो थो लॻे ॾाढो अजाई मदह सराई करणु। मां हिकिड़ो नमूनो तव्हांखे तारीफ़ जो ॿुधायां, अजाई तारीफ़ कीअं थींदी आहे। नालो नथो खणा, हाणे मुंहिंजी तारीफ़ पियो करे। साईं ही जेको आहे न सूमरो, सूमरनि जो नक, जंहिं वक़्तु PhD कोन हो त ॿियनि खे PhD कराईंदो हो। हिननि जी वॾी लाइब्रेरी आहे साईं, वॾी वॾी। वरी मूंखे थोरो थो चए आस्ते साईं मेल खन में त हूंदी। हाणे साईं हा तारीफ़ आहे। सो वधाए चढ़ाए बयानु करणु इहो गुनाह आहे ज़ुबान जे गुनाहनि मां।